أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا عرضنا الأمانة على السماوات والأرض والجبال فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها الإنسان إنه كان ظلوما جهولا ليعذب الله المنافقين والمنافقات والمشركين والمشركات ويتوب الله على المؤمنين والمؤمنات وكان الله غفورا رحيما. बेशक असां हिन अमानत खे आसमाननि ज़मीन ऐं पहाड़नि ते पेश कयो. पोइ हू उन अमानत जे बार खे खणण खां हुननि अमानत जे बार खे खणण खां इनकार कयो ऐं उन खां डिॼी विया ऐं इंसान उन खे खयो. बेशक उहो वॾो ज़ालिम ऐं वॾो जाहिल आहे. नतीजो इहो थियो जो अल्लाह ताला मुनाफ़िकनि ऐं मुनाफ़िक मर्दनि ऐं मुनाफ़िक औरतुनि खे ऐं मुशरिक मर्दनि ऐं मुशरिक औरतुनि खे अज़ाब ॾींदो ऐं ईमान वारनि मर्दनि ऐं ईमान वारनि औरतुनि ते रहमत सां तवज्जो फरमाईंदो ऐं अल्लाह ताला वॾो बख़्शणहार वॾो महिरबान आहे. हिननि आयतुनि में अल्लाह ताला फरमाए पियो अमानत मां मुराद आहे त पंहिंजी आज़ाद मर्ज़ीअ सां अल्लाह ताला जे अहकामात खे क़बूल करे ऐं उन ते अमल करण जी यानी ज़िम्मेदारी क़बूल करणु. हिते जेको अल्लाह ताला फरमाए त बेशक असां अमानत पेश कई त अमानत मां मुराद छा आहे? उलमा फरमाईंदा अमानत मां मुराद आहे त अल्लाह ताला जे अहकामात पंहिंजी आज़ाद मर्ज़ीअ सां अल्लाह ताला जे अहकामात खे क़बूल करे ऐं उन ते अमल करण जी ज़िम्मेदारी खणणु. भई असां अल्लाह ताला जे अहकामात खे क़बूल कयो ऐं असां जेको आहे सो अल्लाह ताला जे अहकामात ते हलंदासीं या ज़िम्मेदारी क़बूल कई. त हिते अल्लाह ताला फरमाए पियो त असां इहा अमानत आसमाननि ज़मीन ऐं पहाड़नि ते पेश कई पर उन्हनि इन अमानत जे बार खे खणण खां इनकार करे छॾियो. हाणे इनकार करण जो मतिलबु इहो बि थी सघे थो त छो त क़ुर पाक जे केतिरनि आयतुनि मां आम तौर ते त असांजी नज़र इहा थी ॾिसे त इहे आसमान ज़मीन पहाड़ इन में को शऊर कोन्हे को हिस कोन्हे पर क़ुर पाक जे केतिरनि आयतुनि मां इहो ख़बर पए थी त कंहिं दर्जे जो शऊर इन में आहे ऐं मुहक़क़ीन इहो बयानु कनि था त अॼुकल्ह अहले साइंस जेके आहिनि उहे बि इन ॻाल्हि जो इक़रार कनि था त कंहिं न कंहिं दर्जे जो शऊर इन्हनि शयुनि में बि आहे. बहरहाल जेकॾहिं शऊर आहे मञिजे त पोइ इन खे हक़ीक़त ते बि महमूल करे सघिजे थो त हक़ीक़त में इहा शइ पेश कई वई. ऐं ॿी माना इन जी इहा बि थी सघे थी त इन मां मुराद मजाज़ आहे. मजाज़ माना त इन्हनि जे अंदरि इनकार करण जो मतिलबु पेश करणु इनकार करण जो मतिलबु त अल्लाह ताला इन्हनि जे अंदरि इहा सलाहियत ई कान रखी आहे जो जेको आहे सो यानी इन में को एतिरो अक़ुल हुजे एतिरो शऊर हुजे ऐं पोइ जेको आहे अल्लाह ताला जे अहकामात खे क़बूल करे ऐं उन ते पंहिंजी आज़ाद मर्ज़ीअ सां हलनि. हिननि वटि आज़ाद मर्ज़ी कान्हे. असल में छा आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन जा घणेई अहकामात तकवीनी तौर ते त अहिड़ा आहिनि जिन में पूरी दुनिया मजबूर आहे. पूरी काइनात हर इंसान बि मजबूर महज़ आहे. मसलन मौत. हाणे मौत में सॼी काइनात जेका आहे उहा मजबूर आहे. कंहिंजो को वस कोन थो हले. अहिड़े तरीक़े सां बीमारियूं आहिनि अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा हालात आहिनि. अल्लाह रब्बुल आलमीन जा अक्सर अहकामात त अहिड़ा आहिनि जेके यानी जबरी आहिनि. उहे यानी ईअं कोन्हे त इंसान चाहे त पोइ इहे थियनि ऐं इंसान न चाहे त न थियनि. न काइनात जी का बि शइ अहिड़ी कान्हे उन्हनि जी मर्ज़ीअ ते अल्लाह कोन छॾियो आहे. उन्हनि जे मथां उहे शयूं अचणियूं आहिनि उहे हालात अचणा आहिनि ऐं उनखे उहे हटाए कोन था सघनि.
पर कुछ अहकामात अल्लाह पाक जा अहिड़ा आहिनि जिन में अल्लाह रब्बुल आलमीन यानी हिकिड़ो यानी मर्ज़ी पेश कई त भई हीअ जेकर तव्हां चाहियो त तव्हां पाण पंहिंजे अकुल सां अल्लाह ताला जा अहकामात क़बूल करियो ऐं उन्हनि अहकामात ते अमल करियो। ऐं ॿी सूरत इहा आहे त तव्हां अल्लाह ताला जे उन्हनि अहकामात खे क़बूल न करियो ऐं उन ते अमल न करियो। पहिरीं जेका सूरत जेकर तव्हां इख़्तियार कंदव त अल्लाह पाक जा अहकाम क़बूल करे ऐं अल्लाह ताला जे अहकाम जे मुताबिक़ हलंदव त इन जो नतीजो इहो निकिरंदो त तव्हांखे इन जो इनाम ॾिनो वेंदो यानी जन्नत। ऐं ॿी सूरत जेकर तव्हां इख़्तियार कई यानी अल्लाह ताला जे अहकामात खे क़बूल न कयो ऐं अल्लाह ताला जे अहकामात ते अमल कोन कयो, नाफ़रमानी कई, त पोइ इन जी तव्हांखे सज़ा मिलंदी यानी दोज़ख। हाणे छा थियो जो अल्लाह ताला इहा पेश कई त ज़मीन आसमान ऐं पहाड़ ऐं ॿी जेका इंसान खां अलावा ॿी जेका इंसान ऐं जिन्नात खां अलावा ॿी जेका मख़लूक आहे उन जेको आहे सो इहो क़बूल करण खां इनकार कयो ऐं डिॼी विया। छा मतिलब त का अहिड़ी शइ अहिड़ी ज़िमेदारी क़बूल कजे जंहिंमें दोज़ख जे अज़ाब जो अंदेशो हुजे। माना जेकर असां न मञूं ऐं असां न अमल कयो त पोइ जेको दोज़ख थींदो त इहा असां क़बूल कोन था करियूं। हू हुन खां डिॼी विया ऐं इन करे उन्हनि क़बूल कोन कई। पर इंसान क़बूल कयो, इंसान पंहिंजे इख़्तियार सां इन खे क़बूल कयो त हा ऐं इहा ज़िमेदारी क़बूल करियां थो। पोइ इहो आलम अरवाह में अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनो। पोइ इंसाननि जेको इहा ज़िमेदारी क़बूल कई। हाणे अल्लाह ताला अॻियां फरमाए पियो त इन्नहू कान ज़लूमन जहूला। इहो इंसान जेको आहे न उहो वॾो ज़ालिम ऐं वॾो जाहिल ऐं वॾो नादान आहे। हीअ उन्हनि माण्हुनि जे बारे में बि अल्लाह ताला फरमाए जिन इन्हनि ज़िमेदारीअ खे जो बार क़बूल करण खां पोइ इन जो हक़ अदा कोन कयो बल्कि इन जी भञकड़ी कई। हुननि चयो त असां पंहिंजी आज़ाद मर्ज़ीअ सां अल्लाह ताला जे अहकामात खे क़बूल करियूं था ऐं पोइ हलंदासीं, ऐं पोइ इहा बि उन्हनि क़बूल कई ॻाल्हि त जेकॾहिं असां नाफ़रमानी करियूं त भले असांखे अज़ाब मिले ऐं असां जेको आहे सो इन खे पूरो करियूं त पोइ असांखे इनाम मिले। ऐं पोइ हुननि जेको आहे सो ॿी शिक खे इख़्तियार कयो पंहिंजे शहवतुनि ऐं पंहिंजे जेको ख़्वाहिशुनि जे पोयां लॻी करे ऐं मुख़्तलिफ़ जेके शयूं उन्हनि खे वठी करे अल्लाह पाक जो रस्तो उन्हनि छॾे ॾिनो, अल्लाह पाक जा अहकामात छॾे ॾिना ऐं अल्लाह पाक जे अहकामात जी भञकड़ीअ वारी जेका गुमराह रस्तो आहे उन खे उन्हनि पंहिंजे इख़्तियार सां अपनायो। इन करे अल्लाह ताला फरमाए पियो त इहो इंसान जंहिं ईअं कयो आहे उहो वॾो ज़ालिम आहे, वॾो जाहिल आहे। इहो ई नतीजो अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां उन जो नतीजो बयानु फरमाए पियो। इहो जेको इंसान जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए त जाहिल है, ज़ालिम है, यानी मुशरिक ऐं काफ़िर ऐं मुनाफ़िक। अल्लाह ताला फरमाए पियो नतीजो इहो निकितो जो अल्लाह ताला मुनाफ़िकनि खे, मुनाफ़िक मर्दनि मुनाफ़िक औरतुनि खे ऐं मुशरिक मर्दनि मुशरिक औरतुनि खे अज़ाब फरमाईंदो। मुनाफ़िक कंहिंखे चइबो आहे जेको ज़बान सां त इज़हार करे ईमान जो त भई आउं मुसलमान आहियां, मोमिन आहियां, पर अंदर में कुफ़र रखे, माना कुफ़रिया अक़ाइद लिकाए ऐं ज़ाहिर ईमान करे। ऐं मुशरिक उहे जेके ज़ाहिर ज़ुहूर जेको शिरक करे। ऐं इन जे मुक़ाबले में अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे जेके जिन ईमान आंदो उहे मर्द ऐं ईमान आणण वारियूं औरतूं उन्हनि ते अल्लाह ताला रहमत सां मुतवजा थींदो, यानी उन्हनि खे पंहिंजी रहमत ॾींदो ऐं उनखे पंहिंजो इनाम ॾींदो। हाणे बिल्कुलु ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हींअर के अहिड़ियूं सोचूं आहिनि, सेक्युलर सोचूं आहिनि, फ़िक्र आहिनि जेके चवंदा त भई दीन छा आहे, सिर्फ़ु नमाज़ रोज़े ताईं तव्हांजी महदूद आहे बसि, बाक़ी तव्हां आम अल्लाह जे अहकामात जी का ज़रूरत कान्हे। हीअ हलाल शइ, हीअ हराम शइ, हीअ जाइज़ शइ, हीअ नाजाइज़ शइ, हीअं करियो हीअं न करियो, बाबा कहिड़ी इहा ॻाल्हि, बसि तव्हां आज़ादु आहियो, जीअं वणेव हीअं करियो। एतिरे क़दुरु जो इस्लाम ऐं कुफ़ुर चए थो कुझु न आहे, सभु मिलियल आहिनि, सभु गॾु आहिनि। त हुननि जी सॼी जेका आहे, हालांकि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु अल्लाह ताला ॿुधाए पियो, इहो कीअं बराबरि थो थी सघे त हिकिड़ो जंहिं ते अज़ाब थिए ऐं हिकिड़ो जंहिं ते रहमत थिए, जंहिं ते इनाम थिए। हे ॿई बराबरि कीअं था थी सघनि? हिकिड़ो फेल थिए ॿियो पास थिए, ॿई बराबरि कीअं था थी सघनि? त हीअ जेके अॼुकल्ह नवां नवां फ़िक्र निकिरनि पिया, अॼुकल्ह हिकिड़ो फ़िक्र जंहिंखे चवंदा सूफ़ीइज़म। सूफ़ीइज़म हिकिड़ो त सूफ़ी यानी असांजा बुज़ुर्गान दीन जेके सूफ़िया इकराम
जिन जेको आहे सो महिनतूं कयूं पंहिंजे दिलि ते ऐं हुननि चयो अल्लाह जा अहकामात जेके ज़ाहिर आहिनि उन ते बि असां हलंदासीं, जेके बातिन जा अहकामात आहिनि उन ते बि असां हलंदासीं, मुकमल तौर ते अल्लाह जा फर्मा बरदार थी वञूं। इहा महिनत, इहा सूफ़िया इकराम तसव्वुफ़ उहो त बिल्कुलु बरहक़ आहे। पर अॼुकल्ह जंहिंजो नालो सूफ़ीइज़म रखो वियो आहे, इहो माना छा बसि राग ऐं जेको सो शाइरी ऐं बसि उन्हनि में नशो ऐं उन्हनि शयुनि में लॻा पिया हुजे, उन में मुस्लमान बि शामिल, काफ़िर बि शामिल, चवंदा बसि सभु गॾु। उन खां पोइ हीअ जेके शयूं तव्हां कयूं त बसि इहो ई सभु कुझु आहे, इन में ई रुधल रहो, इन में ई जेको मगन रहो, इहो ई सभु कुझु आहे। बाक़ी ॿी का शइ जेको तफ़रीक़ा कान्हे, हालांकि इहा वॾी गुमराही आहे। त अल्लाह ताला फरमाए पियो त ईमान वारा ऐं ईमान वारा मर्द, ईमान वारियूं औरतूं, उन्हनि ते अल्लाह पाक जी रहमत थींदी जिन उहा ज़िम्मेदारी क़बूल करे ऐं इन ज़िम्मेदारी खे निभायो। ऐं जिन क़बूल त कई ज़िम्मेदारी पर उनखे निभायो न, बल्कि उनखे टोड़ियो, त पोइ उन्हनि खे सज़ा मिलंदी। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो ईमान वारनि जो ज़िक्र करे त ईमान वारनि मर्दनि ऐं ईमान वारनि औरतुनि ते अल्लाह ताला रहमत सां तवज्जो फरमाईंदो। अॻियां अल्लाह ताला फरमाईंदो वकान अल्लाहु गफ़ूरर रहीमा, अल्लाह वॾो बख़्शणहार ऐं वॾो महिरबान आहे, रहम करण वारो आहे। उन करे ई अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि ते जेको सो तवज्जो फरमाईंदो पंहिंजी रहमत सां। अल्लाह ताला पाण खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हींअर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गुमराह सोचूं निकिरनि पियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुमराह नज़रिया, गुमराह क़िस्म जूं ॻाल्हियूं, पर जेको माण्हू सही क़ुरान पाक ऐं हुनजे सही तशरीह खे वठंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते खे वठंदो, त पोइ इहो माण्हू कामयाबु थी वियो। पाण फरमायो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई करे फरमायो हिकिड़ो सादो रस्तो आहे, सिधो पर सादो, ऐं ॿिया पासनि खां जेको आहे उहे ॾाढा ख़ुशनुमा रस्ता आहिनि, चिलकंदड़ चमकंदड़ शयूं आहिनि, उन्हनि ते रेशमी परदा पिया आहिनि, ऐं उते हिकिड़ो हिकिड़ो माण्हू बीठो आहे। हीउ जेको सिधो रस्तो आहे पर सादो आहे, इहो सिराते मुस्तक़ीम आहे, इहो सिधो वञी तव्हांखे जन्नत ताईं पहुचाई। ऐं ॿिया जेके हेॾां होॾां रस्ता आहिनि जिन ते रेशमी रंग बरंगी परदा पिया आहिनि, ए गुमराहीअ जा रस्ता आहिनि, ऐं उन्हनि ते हिकिड़ो हिकिड़ो माण्हू बीठो आहे जेको तव्हांखे सॾु पियो करे। ऐं तव्हां कॾहिं बि ईअं न सोचिजो त आउं थोरो रुगो वञी लियो पाए ॾिसां, जेकॾहिं तव्हां लियो पातो त तव्हां फाथो, तव्हां गुमराह थी वियो। इन करे सिधी साफ़ रस्तो जेको आहे यानी सिराते मुस्तक़ीम जो अल्लाह पाक जी असां, मुंहिंजो ख़ालिक, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो राज़िक अल्लाह पाक आहे, मूंखे अल्लाह जे हुक्म ते हलणो आहे ऐं उन जी तशरीह कई आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे उन ते हलणो आहे। मूं सां अल्लाह वाइदो कयो आहे, ऐं तोखे दुनिया में बि कामयाबु कंदुसि, आख़िरत में बि कामयाबु कंदुसि, अल्लाह जो वाइदो सचो आहे। बसि अखियूं पूरे मूंखे इन ते हलणो आहे, बाक़ी हेॾां होॾां कोन्हे ॾिसणो, इहो माण्हू कामयाबु थी वेंदो। ऐं बाक़ी जेको हेॾां होॾां ॾिसंदो उहो वीचारो जेको आहे सो फासिजी वेंदो, ऐं पोइ जेको आहे सो सिधी राह ऐं पंहिंजे मंज़िल मक़सूद खां रहिजी वेंदो। अल्लाह ताला पाण सभिनी खे सिराते मुस्तक़ीम नसीब फरमाए ऐं पंहिंजी इताअत, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, पंहिंजी मर्ज़ियात जो शौक़ ऐं पंहिंजे नाराज़गी वारनि कमनि खां नफ़रत ऐं नसीब फरमाए, ऐं तौफ़ीक़ जो दरवाज़ो अल्लाह ताला असांखे अता फरमाए त असां पाण बि जेको सो हिदायत ते रहूं, ॿियनि खे बि हिदायत जी दावत ॾियूं। दुआ करो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन। सुभान अल्लाह।
اللہ